बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह जे नाले सां जेको वॾो महिरबान ऐं रहम कंदड़ आहे। या अय्युहल मुज़्ज़म्मिल क़ुमिल लैल इल्ला क़लीला निस्फ़हु औ इंक़ुस मिन्हु क़लीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तर्तीला इन्ना सनुल्क़ी अलैका क़ौलन सक़ीला। ऐ वेड़जी सेड़जी सुम्हण वारा, रात जो निमाज़ में बीहंदो कर, सवाइ कंहिं थोरे वक़्त जे। रात जो अधु या इन मां कुझु घटि कर, या इन में कुझु वधाए, ऐं क़ुरान खे खूब ठाहे ठाहे पढ़। असां तो ते ॾाढो ॻरो कलाम नाज़िल करण वारा आहियूं। इन्न नाशिअतल लैलि हिय अशद्दु वक़अन व अक़वमु क़ीला इन्न लक फ़िन्नहारि सबहन तवीला वज़्कुर इस्म रब्बिक वतबत्तल इलैहि तबतीला रब्बुल मशरिक़ि वल मग़रिबि ला इलाहा इल्ला हुव फत्तखिज़हु वकीला। हक़ीक़त इहा आहे त रात जो उथणु नफ़्स ते ज़ाब्तो रखण लाइ ॾाढो काराइतो आहे, ऐं क़ुरान सही तरह पढ़ण लाइ बि ॾाढो मुनासिब आहे। ॾींहं जो त तो लाइ घणा कमकारियूं आहिनि। पंहिंजे रब जो नालो यादि कंदो कर ऐं सभिनी खां पासीरो थी उन जो ई थी वञ। हू ओभर तोड़े ओलह जो रब आहे, उन खां सवाइ ॿियो को बि माबूद कोन्हे, तंहिं करे उन खे ई पंहिंजो कारसाज़ बणाए। वस्बिर अला मा यक़ूलून वहजुरहुम हजरन जमीला। ऐं जेकी ॻाल्हियूं माण्हू कनि था तिन ते सब्र कर ऐं खाउन सुहिणे नमूने में धार थी वञ। वज़रनी वल मुकज़्ज़िबीन उलिन निअमति वमहिलहुम क़लीला। ऐं उन्हनि कूड़ो सॾींदड़ आसूदन माण्हुनि सां निबरण जो कम तूं मूं ते छॾे ॾे, ऐं उन्हनि खे थोरे वक़्त लाइ इन ई हालत ते छॾे ॾे। इन्न लदैना अनकालन व जहीमा व तआमन ज़ा गुस्सतिन व अज़ाबन अलीमा यौम तर्जुफुल अर्दु वल जिबालु व कानतिल जिबालु कसीबन महीला। बेशक असां वटि डंडा ॿेड़ियूं ऐं भड़कंदड़ बाहि आहे, ऐं निड़ीअ में अटकंदो खाधो ऐं दर्दनाक अज़ाब। इहो उन ई ॾींहुं थींदो जॾहिं ज़मीन ऐं जबल धुॾण लॻंदा, ऐं जबल ईअं थी वेंदा जो ॼण त वारीअ जा ढेर आहिनि जेके खिंडरी रहिया आहिनि। इन्ना अर्सलना इलैकुम रसूलन शाहिदन अलैकुम कमा अर्सलना इला फिरऔन रसूला फअसा फिरऔन الرसूल फअखज़नाहु अख़ज़न वबीला। तव्हां ॾे असां ईअं हिकिड़ो रसूल तव्हां ते शाहिद करे मोकिलियो आहे, जीअं असां फिरौन ॾे हिकिड़ो रसूल मोकिलियो हो। पोइ फिरौन उन जे रसूल जी ॻाल्हि न मञी त असां खेसि सख़्तीअ सां पकड़ियो। فكيف تتقون إن كفرتم يوما يجعل الولدان شيبا السماء منفطر به كان وعده مفعولا। जेकॾहिं तव्हां मञण खां इनकार कंदो त उन ॾींहुं कीअं बची वेंदो जेको ॿारनि खे ॿुढो करे छॾींदो ऐं जंहिंजी सख़्तीअ खां आसमान पियो फाटंदो हूंदो। अल्लाह जो वाइदो त पूरो थी रहणो आहे। इन्न हाज़िही तज़किरा फमन शाअ इत्तख़ज़ इला रब्बिही सबीला। हीअ हिकिड़ी नसीहत आहे, हाणे जंहिंजी दिलि घुरे त पंहिंजे रब ॾांहुं हलण वारी वाट वठे। إن ربك يعلم أنك تقوم أدنى من ثلثي الليل ونصفه وثلثه وطائفة
طائفة من الذين معك والله يقدر الليل والنهار علم أن لن تحصوه فتاب عليكم فاقرؤوا ما تيسر من القرآن علم أن سيكون منكم مرضى وآخرون يضربون في الأرض يبتغون من فضل الله وآخرون يقاتلون في سبيل الله فاقرؤوا ما تيسر منه وأقيموا الصلاة وآتوا الزكاة وأقرضوا الله قرضا حسنا وما تقدموا لأنفسكم من خير تجدوه عند الله هو خيرا وأعظم أجرا واستغفروا الله إن الله غفور رحيم ऐं नबी तुंहिंजो रब ॼाणे थो त तूं कॾहिं राति जा ज़रे घटि 2 भाङे 3 हिसा कॾहिं राति जो अधु ऐं कॾहिं उन जी 1/3 इबादत में बीठो हूंदो आहे ऐं तुंहिंजे साथियुनि मां बि हिकिड़ो टोलो ईअं कंदो आहे। अल्लाह ई राति ऐं ॾींहं जे वक़्तनि जो हिसाब थो रखे। उनखे मालूम आहे त तव्हां वक़्तनि जो सही हिसाब नथा लॻाए सघो, तंहिं करे हुन तव्हां ते बाझ कई पोइ जेतिरो क़ुरान सवलाई सां पढ़ी सघो था पढ़ो। हुनखे त मालूम आहे त तव्हां मां के बीमार हूंदा, के वरी अल्लाह जे फज़ल जी ॻोल्हा में सफ़र कनि था ऐं के वरी अल्लाह जी राह में लड़नि था। तंहिं करे जेतिरो क़ुरान सवलाई सां पढ़ी सघो पढ़ंदा करियो ऐं निमाज़ क़ाइमु करियो, ज़कात ॾियो ऐं अल्लाह खे सुहिणो कर्ज़ ॾींदा रहो। जेका बि भलाई तव्हां पंहिंजे लाइ अॻिते उमाणींदव सा अल्लाह वटि मौजूद ॾिसंदव। उहो ई सभ खां भलो आहे ऐं संदसि अज्र तमामु वॾो आहे। अल्लाह खां बख़्शिश घुरंदा रहो, बेशक अल्लाह ॾाढो बख़्शणहार बाझारो आहे।